मटियारी में ॻोठाणनि जो सिंध प्रेस क्लब ते एहतजाज। सागर सोलंकीअ जी रिपोर्ट मूजिब कुकुड़ पार्करियो कोल्ही संदसि घरवारी ऐं संदसि पुट सिंध प्रेस क्लब ते पहुता। कुकुड़ कोल्ही इल्ज़ाम हणंदे चयो त बालू जंडावड़ो जे घरवारी ऐं हुनजो पुट असांखे ब्लैकमेल करे रहिया आहिनि, असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अहिड़ो बयानु असां पुलिस खे ॾिनो आहे, मगर का बि वाहुर नाहे थी सघी। हुन वधीक चयो त डॉक्टर प्रीतम भील बालू जंडावड़ो जे घरवारी खे मुंहिंजे ख़िलाफ़ भड़कायो आहे, ग़लति ख़बरूं ॿुधाए झेड़ो करायो आहे। मुकेश जंडावड़ो आइस जो आदि आहे जेको खंजर खणी मुंहिंजे पुट जे पोयां लॻल आहे। मूंसां इंसाफ़ कयो वञे। छोकिरे खे फोन कयूं मारे बाबा मूंसां दुजान फलाणा माण्हू उन्हनि ई ॻाल्हियूं पोइ हुते असां ते पूरा इल्ज़ाम कई लॻा। पोइ चवनि ही छाजे करे लॻा, चयो त फलाणे डाट करके तव्हां चयो आहे तमरी ते पैसा वठी खाधा, अॼु बि कंहिंखां पैसा खाधा हुजनि ऐं धणी आहियां। पोइ माई खे चई तुंहिंजो पुटु असीं मारे छॾंदासीं, इन करे चवंदासीं माई वरी केस कयो हुननि ते वञी। हुन खां पोइ माई खे जेका ॻाल्हि हक़ीक़त हूंदी ॿुधाईंदी तव्हांखे, त असांखे छा लाइ विढ़िया छा लाइ पर इहा वरी छोरे खे